घोसपुर भरसा दुरानी महर जे 219 आरडी वारे इलाके में पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग गोली लगण सबबि औरत माची वई। पुलिस ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करे रही हुई त धड़ेरनि सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग में ॻोठ गुलाम रसूल भयो जी रहवासन सदोरा ख़ातून मारची वई। टीहनि खां वधीक इंसानी जानियूं गिरकाईंदड़ सावन सुदाणी तकरार जो निबेरो अॼु खानगढ़ में थी रहियो आहे। 2 साल अॻु कंधकोट जे कचे मां कारहनि जे मामले तां शुरू थियल खूनी तकरार जो निबेरो अली गौहर खान महर जी मेज़बानीअ हेठि गौहर पैलेस में थींदो। फ़ैसिले में छेड़ींदड़ धुरनि तोड़े मुख़्तलिफ़ बिरादरनि जा चङा मुड़ुस ऐं मुअज़्ज़िज़ शरीक थींदा। बाजोड़ में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन इंतहाई घुरबल दहशतगर्द माची वियो। ISPR मूजिब कमांडर इरफानुल्लाह उर्फ अदनान मारिजी वियो। मारिजी वियल कानून लागू कंदड़ इदारनि खे घुरबल हो। दहशतगर्द भत्ताखोरी ऐं मासूम शहरनि जे टारगेट किलिंग में मुलविस हो। सदर आसिफ अली ज़रदारी सां सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी मुलाक़ात। सिंध जे घरू वज़ीर सदर आसिफ अली ज़रदारी खे कचे में हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी। अमन लाइ पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि में बहितर कोऑर्डिनेशन पैदा कई वञे। शहरनि जे जान माल जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खंया वञनि। सदर जी सूबाई घरू वज़ीर खे हिदायत। ऐं पाकिस्तान जी डोमेस्टिक क्रिकेट सिस्टम में हिकु भेरो वरी तब्दीलीअ जो फ़ैसिलो। T20 वनडे ऐं फर्स्ट क्लास टिन्ही फॉर्मेट जी एलिट टूर्नामेंट कराया वेंदा। टेस्ट ऐं इंटरनेशनल क्रिकेटरनि जी शिरकत लाज़मी हूंदी। T20 वर्ल्ड कप में बदतरीन कारकर्दगी खां पोइ क़ौमी टीम ऐं मैनेजमेंट में वॾा नारनि खे घर भेड़ो करण जो इम्कान।